दोस्तों अज जेका तव्हांखे कहानी ॿुधाईंदुसि उहा आहे हिकु अक़लमंद छोकिरी जी। दोस्तों कहानी शुरू करण खां पहिरीं असां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर ही हिकु कूड़ी दुनिया जो बादशाह हो। बादशाह चांडो की रात में महिलात जे अंगण में सुतो पियो हो त ख़वाब लधाई त हिकिड़ी थाली में बाग़ बीठल आहे। उन बाग़ में केतिरा ई गुल ऐं मेवा आहिनि। हिकिड़ो माण्हू आहे जो उन बाग़ के मां गुल ऐं मेवा कच्चा तोड़े पका पियो पटे। खेसि रोकण वारो को बि कोन्हे। बादशाह छिरक भरे निंड मां सुजाग थियो ऐं वॾी सोच वीचार में पइजी वियो ऐं लधल ख़्वाब खे दिलि में हंडाइण लॻो ऐं इहो पह पचाईंदे पचाईंदे मथां अची सुबुह थियो। बादशाह ॾंदड़ पाणी करे जॾहिं दरबार में आयो तॾहिं पंहिंजे वज़ीरनि सां ख़्वाब जी ॻाल्हि कई ऐं इहो हुकुम ॾिनई त जल्दी ख़्वाब जो तहबीर पूरो करे ॿुधायो। वज़ीर वीचारा परेशानी में पइजी विया त ख़्वाब जो तहबीर अलाए कहिड़े नमूने हूंदो। थोड़ी सब्र करे बादशाह इन्हनि खां पुछा ॻाछा कई, पर कंहिं बि वज़ीर ख़्वाब जो तहबीर कोन ॿुधायसि। जंहिं ते बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी ऐं वॾे वज़ीर खे हुकुम ॾिनई त जेकॾहिं महीने जे अंदरि ख़्वाब जो तहबीर न ॿुधाई त तोखे फांसी ते लटकायो वेंदो। वज़ीर वीचारो मुंझी पियो ऐं परेशान थी पियो। सो बादशाह खां मोकिलाए घर आयो ऐं घोड़ीअ ते संज रखी कुझु ख़र्चे पाणी लाइ पैसा खणी उथी झंग मोकई। वाट ते जेको ते वाटड़ू मिलियसि तंहिंखे पे ख़्वाब ॿुधाई ऐं उनजो तहबीर पे पुछाई, पर कंहिं बि माण्हू हिनखे तहबीर कोन ॿुधायो। आख़िर हलंदे हलंदे हिकिड़े जबल में वञी पहुतो। परे खां बकरियुनि जी हिकिड़ी वाड़ नज़र आयसि। खेसि उञ बि ॾाढी लॻी हुई, तंहिं करे सिधो वञी उते पहुतो। छा ॾिसे त हिकिड़ी नंढड़ी छोकिरी वेठी आहे जेका बकरियुनि जे फरनि खे पई पाणी पीआरे। वज़ीर बि उञायल हो, सो उन छोकिरीअ चई त मूंखे पाणी पीआर। छोकिरी खेसि खट ते विहारे पाणी जो वॾो वटो भरे ॾिनो ऐं उन में थोरा कख विझी उनखे आणे ॾिनई। वज़ीर खे ॻाल्हि ख़राब लॻी, पर उन सबबु पुछो कोन ऐं कखनि खे आस्ते आस्ते परे कंदो ढुक ढुक करे पाणी पीअण लॻो। जॾहिं पी ढो कयईं तॾहिं छोकिरी खां पुछईं त पाणी में कख छो विझी ॾिनई। छोकिरी जवाबु ॾिनो, तव्हांखे उञ घणी हुई, तंहिं करे जेकॾहिं पाणी पियो आहे घणी उञ में ऐं तकिड़ो पी वञो आहे त ज़्यादा पी वञो आहे, पर कखनि विझण सां तव्हां ढुक ढुक करे पीतो ऐं जेकॾहिं आउं ईअं न करियां हा त शायदि तव्हांखे तकलीफ़ थी पवे हा। वज़ीर खे हिन छोकिरी जो इहो जवाबु ॾाढो वणियो ऐं दिलि में चयाईं त हिन छोकिरी जहिड़ी ख़ूबसूरत में सुहिणी ऐं अहिड़ी वरी का सीरत में बि घटि हुजे सो त खोड़ो ई नथो लॻे। सो घोड़े तां लही साणसि कचारी करणु वेठो। पोइ छोकिरीअ पुछाईं त भला तुंहिंजो को ॿियो मिट माइट हिते आहे या तूं झंग में अकेली थी रहीं। छोकिरी जवाबु ॾिनो त आउं हिते पंहिंजे माउ पीउ सां गॾु रहां थी, पर बाबो हींअर धूड़ सां धूड़ मिलाइण वियो आहे ऐं अम्मा वई आहे कूड़ मां सच करणु ऐं अधो वियो आहे मिटी मां मोती मेड़णु। वज़ीर छोकिरियूं ॻाल्हियूं ॿुधी वधीक हैरत में पइजी वियो ऐं दिलि में चयाईं जेकॾहिं ख़्वाब जो तहबीर कंदी त इहा छोकिरी कंदी, न त सारो ई ख़ैरु। हाणे ख़्वाब जो तहबीर पुछा करियां तंहिंखां पहिरीं हिन जे माइटनि जी बाबति पुछां केॾां विया आहिनि। सो चयाईंसि त न्याणी तूं मूंखे इहे टे ॻाल्हियूं ॿुधायूं, हाणे उन्हनि जा जवाब तूं ॿुधा। मूंखे त ख़बर ई कोन थी पवे त तो छा चयो। छोकिरी वरंदी ॾिनसि त जे अव्हां मूंखे न्याणी करे था सॾियो
त आऊं बि अव्हांखे पंहिंजे पीउ बराबरि थी सम्झां। हाणे ॿुधो, मूं चयो त बाबो वियो आहे धूड़ सां धूड़ मिलाइण, जंहिंजो मतिलबु हीअ आहे त अॼु ॻोठ में हिकिड़ो माण्हू फोत थी वियो आहे, जंहिंसां बाबो कांधी थी दफ़नाइण वियो आहे, यानी धूड़ सां धूड़ मिलाइण वियो आहे। ऐं ॿियो त असां वटि ॿकरियुनि जो धण आहे, जंहिंजो खीर ॾुही ॾुध ॼमाए विलोड़ींदा आहियूं। जेको मखण थिए सो असीं खायो छॾियूं, बाक़ी ॾुध वई आहे अम्मा खपाइण। खीर सच आहे ऐं उनजी भेट में ॾुध यानी कूड़ आहे, तॾहिं चयमि त अम्मा वई आहे कूड़ मां सच करणु। वरी चयमि त अधो वियो आहे मिट्टी मां मोती मेड़णु, सो हीअं आहे जो ज़मीन खे हर ॾेई उन में ॿिज छटणु, ऐं आख़िर फ़सुलु थींदो, उन मां असांखे अन्नदाणा मिलंदा, जेके मोतियुनि खां बि वधीक ज़्यादा क़ीमती आहिनि। छोकिरी जा जवाब वज़ीर खे वणिया ऐं पोइ खेसि पंहिंजे बादशाह जो लधल ख़्वाबु ॿुधाए उनजी तहबीर पुछाईं। छोकिरी वज़ीर खे चयो त तव्हीं फ़िकर न करियो, घड़ी खन आराम करियो त तव्हांखे इहा पिरोली बि सले थी ॾियां। मगर वज़ीर ज़ोर भरियसि त मूंखे तेसीं आराम करिणो न आहे जेसीं ख़्वाब जो तहबीर न ॿुधाईंदी। छोकिरी वज़ीर खे तसली ॾिनी ऐं चयाईं त चङो ॿुध, थाली आहे दुनिया, बाग़ आहे मखलूक़ात इलाही, गुल ऐं मेवा आहिनि जानदार शयूं, ऐं इहो माण्हू जेको उन्हनि खे पटे पियो सो आहे मलकुल मौत, जेको रोज़ानो वते ख़ुदा जे हुकुम सां नंढनि ऐं वॾनि जा रूह कब्ज़ कंदो। वज़ीर खे निंगरी जो नसीहत भरियो जवाबु ॾाढो वणियो। तंहिं विच में छोकिरी जा माइट बि अची विया, जिन बि वज़ीर जी दिलि सां ख़िदमत कई। ऐं ॾींहुं बि हाणे पूरो थियण वारो हो ऐं शाम थियण वारी हुई। नेठि वज़ीर हिननि खां मोकिलाए अची बादशाह वटि पहुतो ऐं समूरो हाल अहिवाल करे ॿुधाईं। वज़ीर जी सरबस्ती ॻाल्हि ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हुकुम ॾिनई त इहा बकरार जी धीअ बि मूंखे बि ॾेखार, जंहिं तो जहिड़े अक़लमंद खे बि ख़्वाब जो तहबीर ॿुधायो आहे। ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर घोड़नि ते चढ़ी शहर खां ॿाहिरि उन ॻोठ ॾांहुं रवाना थिया जिथे बकरार रहंदो हो। पहिर अध में वञी बकरार जी झूपड़ी वटि पहुता। बकरार बादशाह ऐं वज़ीर जी घणी ख़िदमत कई। बादशाह नीगरे खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं बकरार खां उन छोकिरी जो संग पंहिंजे वॾे शहज़ादे लाइ घुरियईं। बकरार हो ग़रीब, तंहिं दिलि में चयो त सोनी थाली केरु न बुखिया विझंदो, 80 ज़ाल मुड़ुस आहियूं ग़रीब, सो जे बादशाह सां संग ॻंढींदासीं त न्याणी वञी सुखी थींदी, न इहा ॻाल्हि ॻणींदी। हिन बादशाह सां इनकार कोन कयो। पोइ थोरे घणे ॾींहं उन अक़लमंद छोकिरी जी शादी वॾे धाम धूम सां थी ऐं बकरार खे बि ॾाढा इनाम ऐं इकराम ॾिना विया। दोस्तों, ये कहानी तव्हांखे जेकॾहिं पसंदि आई हुजे त इन वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था कंहिं नई आखाणी में, तेसि ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान।